मथे में सूर ये ना सारी कुत्ती बंद ने भंग दिया ने भागी चोर भागी प्यारा जी जी मु तो क्यों चयो होता है ने के कद अन्य छो न करयो थी ने के अरे रे निकुल बाहर हल गार्ड्स गार्ड छाए रे गार्ड्स बजा टपड़े ते कहे रे गार्ड्स खे तो सड्या सजो कर हां गार्ड बुआया हां इन घर में हुंदा न उन ही ब्रेक को सही न निकुल चल तो बेगम साहबा हे मुखा करवा बीजा मां सामान हथ को कह वठी से भाई ठिके कटो ठीक है अरे हेडे अरे मत काचे आप तो भी दे भी डाला फेंक दिया ना अरे हे ने बाहर कर हां हां अरे खुदा जी मार पवई अरे अरे हे केर चिबरो घर गिर गया ओ साहब पेरानी बार कारन जो भोलड़ो छुड़ी आ बोली दला अरे गाल बुध ही असा जो घर रा को मशकरन जो गोठा जा जेको ते को धू घर पे निकर बाहर निकर निकर कढो न डोस हां भी कढो मैडम ओ मैडम तो बे अरे डोस वठी से हेडे कर हेडे मुड़े मुड़े अरे हेडे ओ चिबरा पुत्र है हल हल हण 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 आंटी 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 आओ ओए जेकरे तमाम के चमाट हो तो कोई ना घर में मुझे टक्के जी इज्जत न रहा हां से हूं और बड़ी इज्जत तेरी इज्जत तो भली हुंदिया अरे शट अप ही मुझे बबलू आ मुझे बहन जो पुत्र हां आंटी ही यानी ही न मुखे धक्को दिनो तो ड्या ता के अच्छी लगे सा हां हां करीम मुखे खबर ना है केरा तू बना सुनाम तो इने के ना इकलौता तो पुत्र मुझे बहन जो बेगम साहबा साहब की मुंह समझो सा पारा सुजुकी के बदल करा एड़ी थी वही हाने ही हिते ही रहंदो हां जी आंटी हाल तो के रूम दिखा रहा ओके आंटी बाय बाय अब आदित मां पहिरीं चवां पियो हिननि जी अक हेतिरी रोलो आहे हो अॻे ई सियाणा हो साहब एॾो कंजूस आहे वेंजंदो आहे त हारी सामने सां वेंजंदो आहे हाणे वरी हे नमूनो बि आयो आहे हिते वरी आहे अलाह ने पर घर में पहुची वियासीं साहब 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 किथे आ हिन घर जो मालिक किथे आ केर रही किथां ई वीडियो बि करी नेब जे ऑफिसर करकी पई है मुखे माई न चई चई बुधाई दी छडई किथे चयो चई चई भी न हां मासन्या खवारी आया टीवी जे सा हां मां नेब वारन मां ना आया मां तो बेरोजगार आया ही एडो सुठो बंगलो डिठम न तो मुखे पक्क थी वई ते हिते मुखे कमकार जरूर मिलंदो कार जी हिते कार छुप कोन मिलंदी बाकी कम जी पकड़ ना है तू रुगो हिकड़ी गाल कर पाछो हणास तो पंदी हलाइजा नालो छा अथई नालो मुझो नालो चंगी आहे मुखे क़बूल है पर मोमा चंगाई जी उम्मीद न रखजाए छो तू बता हिन घर जो मालिक किथे आ साहब किथे आ छो किथे है मालिक किथे है साहब हे बाकी असा तो छा था नजर अचो साहब भाई तो जड़ा खोड़ो ही न थो लगे छो तो जड़ा साहब हुंदा साहब के मथे ते बरी सिंह हुंदा जा सिंह त कोन हुंदा पर घट में घट तो जड़ा कारे डामर जी डबी जड़ा भी कोन हुंदा ए मोतबर सजने दे सजो किरी मिंडो कमाला सजो दी हायो 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 रगड़ियो
अरे अक जी सुकल कढी सुञाणे दो न त तूं बि जहिड़ी आहीं मां थी चवां मूंखे सुकल काठी न चओ न त छा कंदीअ ॿुधा न त मारो ई ॾींदी सही रोई जान इहो कर न कजे जे रोज़ न त तुंहिंजा ॻोढ़ा वहंदा ऐं जे ॻोढ़ा वया फर्श ते किरिया फर्श आलो थी पवंदो पोइ वरी करणी पवंदी पर ग़लति ॻाल्हि चईसि इन जो मतलब त तूं हिन घर जो नौकर रही नौकर न चओ नौकर साहब चओ साहब हुजी या कुछ भी हुजी पर चंगाई मां चंगाई जी उम्मीद न कजे कंजूस केॾी महिल त ईंदी आहे न ऑफर में घणा ॾींहं बचंदी आहे ओ साहब ये चंगी आहे हाँ आहे त चंगी सोणी बि आहे पर आहे केरु ओ साहब हिरकी त कोन थो न न हा हिरक जंहिं न हिन जो नालो चंगी आहे हाँ मां चयो सोणी बि आहे चंगी बि आहे साहब इहो त तव्हांखे मां थी ॿुधायां असल में हक़ीक़त इहा आहे त सॼी ग़लती मुंहिंजी ई आहे ही मोबाइल ॾिसो हिन मोबाइल जे ज़रिए मां हिकु अणॾिठे माण्हूअ सां मोहबत करे विधुमि हुनजी मिठड़ी मिठड़ी ॻाल्हियुनि मुंहिंजे मन खे मोहे विधो मां हुनजे इश्क में चरी थी वई हुयसि अधी थी वई हुयसि पंहिंजे रत जे रिश्तनि खे विसारे वेठे पंहिंजे पीउ माउ जी इज़त बि न रखी ऐं आउं हुनजे पोयां निकिरी पयसि जॾहिं न मां हुन सां मिलियसि त मूं हुनखे शादी जो चयो त तूं मूंसां शादी कर पर हू न टाईंदो रहियो पोइ जॾहिं मूंखे हुनजी असलियत ख़बर पई न त सिर्फ़ु आऊं न पर मूंसां गॾु अहिड़ियूं कई छोकिरियूं हुयूं जंहिंजी वीडियोस फोटो हुनजी मोबाइल में हुया जंहिंजे ज़रिए हू हुन मासूम नियाणियुनि खे ब्लैकमेल कंदो रहियो साहब हू हिकु नंबर जो वेशी हवसप्रस्त इंसान हो जॾहिं मां मोटी पंहिंजे घर आयसि त मूं ॾिठो त मुंहिंजा पीउ मां मुंहिंजे ग़लति कदम खणण ते मरी विया हुया पोइ त मां बेसहारा थी वियसि ऐं रुलंदी हिते अची पहुती आहियां ॾाढो ग़लति आहे तोसां जेकॾहिं तूं अहिड़ो ग़लति क़दम न खणी आहे त शायदि अहिड़ो ॾींहुं न ॾिसूं हमेशह फ़ैसिलो सोचे समझी कबो आहे साहब किथे ये कहानी त कान पई ॿुधाए छट प्यारा साहब चवंदा आहिनि त रोअण ऐं खिलण त पीउ माउ जी शफ़क़त में ई हूंदो आहे जिते बाहि लॻे उहो हंधि सड़े मूं त तव्हांखे सभु कुझु सच सच ॿुधायो आहे साहब हीअ छा ॿुधाईंदी तोखे पंहिंजी ज़िंदगीअ जी कहाणी तोखे मां थो ॿुधायां हीअ मकार छोकिरी मूंखे प्यार में धोखो ॾेई भॼी निकिती आहे खबरदार कमीना मूंखे मकार न चओ मकार तूं आहीं परे बि तूं आहीं ओ त तूं आहीं जंहिंजी विथल ॼार मां ही छोकिरी भॼी निकिती आहे हा उहो आऊं आहियां पर हिन जेको कुझु तोखे ॿुधायो आहे न उहो ग़लति आहे कूड़ आहे मुंहिंजे मथां बहतान आहे इहो बहतान न है इहो हक़ीक़त आहे त तूं मासूम औरतुनि खे ब्लैकमेल करण वारो न आहीं तो लाइ केतिरियुनि छोकिरियुनि खे ब्लैकमेल कयो आहे साहब इहो इल्ज़ाम पई हणे मूं ते
छोरी तूं मूं ते इल्ज़ाम न ऐं हरू भरू कूड़ ॻाल्हाए के साहब जे साम्हूं मूंखे किनू न कर न त तूं ॼाणी थी मूंखे किनू थियण में बि देर कोन लॻंदी आहे अञा केतिरो हिन समाज जे मथां दाग पड़े हाँ केतिरो दाग पड़े केतिरनि ॼणनि जूं ज़िंदगी तबाह कंदो ॻाल्हि त ॿुध आऊं तुंहिंजे घर में तुंहिंजी इज़त पियो कयां ऐं तूं मूं ते चढ़त कंदो थो अची छो जेको बि ॻाल्हाईंदे न उनखां वधीक मुंहिंजे तरफ़ां रिएक्ट थींदई तबाह थी वेंदे आए न पंहिंजी हक़ीक़त ते ॾिठव साहब ही हिक नंबर जो लालची बेशी इंसान आहे इहो आयो न जेकॾहिं ॻाल्हि ॿुध हीअ कहिड़ी तुंहिंजी सॻी धीअ या भेण आहे जे तूं हिन जे करे मुंहिंजे साम्हूं थो अची मां तोखे ॿुधाए थो छॾियां हिन जो जेको बि भरजलो थियो उनखां आऊं पलान कंदुसि तूं हिन जो भरजलो न थी सिधो सूं आऊं तोखां पोइ पलान कंदुसि जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हीअ छोरी मुंहिंजो लखनि जो मोबाइल खणी भॼी आहे वापसि वठी ॾे मूंखे हाँ मोबाइल हाँ साहब मां हिन जी मोबाइल न करे खई आहे छो त हिन में मूं समेत ॿियनि जी बि वीडियो हुयूं ॿियनि मासूम न्याणी जा फोटो हुया वीडियो हुयूं जंहिंजे ज़रिए ही हिन जे माइटनि खे ब्लैकमेल कंदो आहे तो पोइ इहा मोबाइल पाण वटि रख कोन ॾींदासीं मोबाइल हिन कसबी खे पुलिस जे हवाले कंदासीं कोन पकड़ींदी मूंखे पुलिस मुंहिंजी लेवल तोखां मथां ई आहे मां चवां थो मुंहिंजे आॾो ईंदे हिन जी खाल बण में त पोइ मुंहिंजे कहर खां बची न सघंदे तूं छोरी मां चवां थो हल मूंसां न मूंखे वॾे कपे मारे छॾ मां कोन लॻसि तोसां कोन लॻसि मां तोसां जेकॾहिं हिन में हथ विधई न त मां हिन जो भरजलो थी वियुसि तोखे जेको मुठो पटणो आहे न पटाए छॾ जेकॾहिं तूं हुनखे पंहिंजी धीअ कयो आहे त हुनखे मूंसां परणाए उन जा पैसा तोखे आऊं ॾींदुसि उहे बेगरत पीउ मां हूंदा आहिनि जेके पंहिंजी धीउ जो विकिरो कंदा आहिनि मां हिन जो भरजलो थींदुसि ऐं पैसनि तो विकिरणो करण वारा तो वांगुरु ब्लैकमेलर जेके शरीफ़ नेणनि खे ब्लैकमेल करे उन्हनि जे खानदान खां पैसा वठंदा आहिनि उहो ॾोहरी आहे मुंहिंजी नज़र में थधो थी तूं अञा मूंखे कोन थो सुञाणी मां न जॾहिं कहर थी तुंहिंजे मथां किरत त रेज़ा थी वेंदे पर ॿुध मां तोखे इहो ॿुधायो थो वञा हिन छोकिरीअ जो जेको बि भरजलो थींदो उन सां मुंहिंजो सिधो कलांद आहे सिधी दुश्मनी आहे अरे हल मोकल अथई हल साहब मूं किताब ॾिनोमांसि काश जेकॾहिं तूं सोचे सम्झी फ़ैसिलो करी हा अहिड़ो ॾींहुं न ॾिसी आहे बहरहाल तूं ख़ौफ़ न कर न की डप कर अॼु खां पोइ तूं हिते रही सघी थी ऐं हा इहा ॻाल्हि तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में रहंदी तव्हां ॿिन्हिनि जे विच में न हेॾे टियों बि बीठो अथव हा ठीकु आहे हा। तुंहिंजे मुंहिंजे ऐं हिन जे विच में हिन जे विच में ठीकु आहे ठीकु आहे साईं हल हाणे हाणे तव्हांजी वञो महिरबानी हा मूंखे माफ़ कजांइ मूं तोखे ग़लति सम्झो अलाह जो कसम आहे मुंहिंजूं तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी दुख थियो ॾाढो अलाह कंदो सेठ थी वञे